औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मूंखे उम्मीद है तव्हां सभु खैर सां हूंदा, ठीक हूंदा। अॼु जो पेपर जो सिंधी जो पोर्शन आउं खणी आयो आहियां। अॼु 17 तारीख़ वारो पेपर, जेको 17 फरवरी 2024 वारो पेपर, उन जो सिंधी जो पोर्शन मूं सॉल्व कयो आहे। उहे दोस्त जेके पेपर ॾेई आया आहिनि उहे हिन मां ॾिसी पंहिंजा जवाब चेक करे सघनि था, ऐं उहे दोस्त जिन जो पेपर सुभाणे आहे, परीं आहे, उहे बि ही वीडियो ज़रूरु ॾिसनि। हिन मां तव्हांखे नॉलेज मिलंदी, थी सघे कुझु सवाल रिपीट थी वञे नेक्स्ट पेपर में। ऐं उहे दोस्त जेके मुंहिंजे चैनल खे ॾिसी रहिया आहिनि ऐं अञा ताईं सब्सक्राइब न कयो आहे, उन्हनि खे गुज़ारिश आहे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करियो, लाइक करियो, कमेंट्स करियो। थैंक यू दोस्तों। सिंधी जे पोर्शन में सवाल नंबर आहे 41। गरीबुल लुगात कंहिंजे रिसाले जी लुगत आहे? ए शाह करीम, बी शाह इनायत रिज़वी, सी शाह लतीफ़, डी ख्वाजा मोहम्मद ज़मा। इन जो सही जवाब आहे सी शाह लतीफ़। उन खां पोइ आहे सामी सिज वड़ाओ नाविल कंहिंजो लिखियलु आहे? ए आगा सलीम, बी सिराज, सी गुलाम नबी मुग़ल, डी मुराद अली मिर्ज़ा। मुंहिंजे हिसाब में त हिन सवाल जो जवाबु हिते मौजूदु न आहे। हिन सवाल जो सही जवाबु हुजणु खपे नसीर मिर्ज़ा। नसीर मिर्ज़ा हिननि ऑप्शन न ॾिनो आहे, त थी सघे तव्हांखे 2 मार्कूं जेके आहिनि एक्स्ट्रा मिलनि। जंहिं जेको बि जवाबु टिक कयो हूंदो उनखे 2 मार्कूं एक्स्ट्रा मिलंदियूं। नसीर मिर्ज़ा। जेकॾहिं आउं का ग़लती कंदो हुजां त मूंखे कमेंट ज़रूरु कजो। थैंक यू। उन खां पोइ क्वेश्चन नंबर 43, 43 नंबर क्वेश्चन आहे, उहो कहिड़ो ड्रामो आहे जंहिं जर्मनी में थियल बैनुल अक़वामी मेले में 4 नंबर हासिलु कयो? ए आख़िरी रात, बी राणी जी कहाणी, सी दंगे मंझि दरिया, डी मौसम ऐं मजबूरी। त इन जो सही जवाबु आहे सी दंगे मंझि दरिया। उन खां पोइ आहे मीज़ानुल शेर कहिड़े मौज़ू ते लिखियलु किताबु आहे? ए शाइरी, बी तख़लीक़, सी तनक़ीद, डी तारीख़। त इन जो सही जवाबु आहे सी तनक़ीद। उन खां पोइ आहे क्वेश्चन नंबर 45, 45, 45 जो आहे ख़ाकनि जो किताब जहिड़ा गुल गुलाब जा कंहिंजो लिखियलु आहे? ए काज़ी ख़ादिम, बी अब्दुल कादिर जोनेजो, सी गुलाम रब्बानी आगरो, डी परवीन मूसा मेमन। जो सही जवाबु आहे गुलाम रब्बानी आगरो। अच्छा, उन खां पोइ आहे शाह लतीफ़ मोरड़े मीर बैर जो ज़िक्र कहिड़े सुर में कयो आहे? ए सुर सामूंडी, बी गातो, सी कारायल, डी सारंग। इन जो सही जवाबु आहे बी सुर गातो। उन खां पोइ आहे काज़ी कादन कहिड़े सिंफ़ में शाइरी कई? ए काफ़ी, बी वाई, सी बेत, डी गिनान। त इन जो सही जवाबु आहे सी बेत। अच्छा, उन खां पोइ आहे क्वेश्चन नंबर 48, मूं वटि हिकु किताबु आहे, जुमिले में लफ़्ज़ वटि छा आहे? ए हर्फ़ जुमिलो, बी ज़र्फ़, सी हर्फ़ जर, डी फ़ैल। त इन जो सही जवाबु आहे सी हर्फ़ जर। उन खां पोइ आहे क्वेश्चन नंबर 49, 49, हुत एकड़ बेकड़ माण्हू बचो हो? हुत एकड़ बेकड़ माण्हू बचो हो। जुमिले में एकड़ बेकड़ छा आहे? ए ज़मीर, बी सिफ़त, सी ज़र्फ़, डी ज़मीर ख़ालिस। जो सही जवाबु आहे बी सिफ़त। खां पोइ 50 आहे कर्तरी प्रयोग में फ़ैल डैश मुताबिक़ मटिजे थो? ए मफ़ूल, बी फ़ाइल, सी नथो मटिजे, डी उन्हनि मां को बि न। त इन जो सही जवाबु आहे 50 जो बी फ़ाइल। ही अॼु जी वीडियो, मूंखे उमेदु आहे त वीडियो तव्हांखे पसंदि ईंदी। ओके, अल्लाह हाफ़िज़, टेक केयर।